Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? अॼु 1 मई ऐं मज़दूरनि जो आलमी ॾींहुं अॼु मल्हाइजी रहियो आहे, मोकल जो ॾींहुं आहे ऐं हर कोई जेको आहे पंहिंजे घरनि में आहे ऐं जेको मतिलबु पंहिंजे फैमिली सां इंजॉय करे रहियो आहे। सो जेके ॾिहाड़ीदार जेके आहिनि उहे बि अॼु पंहिंजे घर भातियुनि सां, पंहिंजे ॿचिड़नि सां, पंहिंजे दोस्तनि सां, भाइरनि सां अॼोको ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। ॾिहाड़ीदार जंहिंखे असां चवंदा आहियूं, मज़दूर जंहिंखे चवंदा आहियूं, उहो आहे छा? केरु आहे उहो? उनजी पंहिंजी छा शनाख़्त आहे ऐं छा हू असांजे मुआशरे जो अहम किरदारु आहे? त जी हा, बिल्कुलु हीउ जेको मज़दूर आहे न, इन खां सवाइ असां कुझु बि न आहियूं। असां पंहिंजो बोझ नथा खणी सघूं, असां पंहिंजो वज़न नथा खणी सघूं। हू वीचारा असांजो बोझ बि खणंदा आहिनि, असांजो वज़न बि खणंदा आहिनि, असांजो हर कमु बि कंदा आहिनि ऐं एतिरे हद ताईं जो असांखे जेका हुनखे मज़दूरी ॾियणु घुरिजे, हक़ीक़तनि तल्ख़ हक़ीक़त आहे, ॾाढी तल्ख़ हक़ीक़त आहे। असांजे खीसे में पैसा हूंदा बि तॾहिं बि असां कंजूसी कंदासीं, उनखे सभु 100-200 ॾेई करे चवंदासीं बाबा वञ, हाणे तो कमु कयो न मुंहिंजो, तो गाॾी ताईं मूंखे पहुचायो, तो मुंहिंजो सामान रखियो, तूं वञ हाणे। इहो कोन सोचींदासीं त अॼु जे दौर में 100-200 सां कुझु बि नथो थिए। तव्हां घटि में घटि 500 ॾियो, 1000 ॾियो, त हुनजो हिकु वेले जो जेको आहे न खाधो हली सघे। ज़ाहिर आहे उहो पंहिंजा बच्चा छॾे करे शहरनि में अचनि था, कमाइनि था, पंहिंजी रोज़ी रोटी जे लाइ अचनि था, त जेका हुननि खे गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ी हुननि जी रखियल आहे, या जेको बि अॼु असां हुननि सां ॻाल्हाईंदासीं, पुछंदासीं त गवर्नमेंट जी तरफ़ां तव्हांखे छा पघार रखियल आहे, डेली वेजिस ते जेको तव्हां कमायो था उहो तव्हांखे केतिरो थी थो वञे, त ज़ाहिर आहे कुझु न कुझु त हू पंहिंजे घर बि मोकिलींदा हूंदा। बाक़ी जेको ही हिते क्वार्टर्स में रहनि था या जिथे बि रहनि था, रोज़ जो ख़र्चो आहे, हिननि जो बि रोज़ जो ख़र्चो आहे, खाधे पीते जो आहे, कपिड़े लटे जो आहे ऐं जिते रहनि था उते उन्हनि जी ज़रूरत जी शयूं आहिनि मौजूदु, न आहिनि मौजूदु। असां घरनि में जॾहिं रहूं था त असांखे हर शइ खपे थी, मर्द खे बि हर शइ खपे थी, औरत खे बि हर शइ खपे थी। त हीअ बि असांजे मुआशरे जो अहम किरदारु आहिनि। हिननि जी बि 100 ज़रूरतूं आहिनि। हिननि खे बि जुती चपल खपे थी, हिननि खे बि फणी खपे थी, हिननि खे बि शैम्पू खपे थो, हिननि खे बि साबुणु खपे थो, हिननि खे बि कपिड़ो लटो खपे थो, हिननि खे बि बिस्तरो खपे थो, चादर खपे थी। मौसम जे हिसाब सां हिननि खे बि कपिड़ा खपनि था, गरम कपिड़ा बि खपनि था, गर्मी जे हिसाब सां थोरा थधा कपिड़ा बि खपनि था। त इहे सभु ज़रूरतूं आहिनि इंसान जूं, हिननि भाइरनि जूं ज़रूरतूं आहिनि। त अॼोको जेको ॾींहुं आहे, असां पंहिंजे उन अहम किरदार खे, जेको मुआशरे जो अहम किरदारु आहे, जेको घणो करे असां नज़रअंदाज़ कंदा आहियूं, मज़दूर तबिको जेको असांजो आहे, मज़दूर भाइर जेके असांजा आहिनि, असां उन्हनि जो नाऊं कयूं था। ऐं मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी समूरी RBS जी टीम जी तरफ़ां ऐं सॼे KTN 7 जी तरफ़ां मां तव्हां सभिनीनि खे सलाम पेश थी कयां पई, छो त तव्हां जेको कमु करे रहिया आहिनि उहे असां नथा करे सघूं। हक़ीक़त आहे, चाहे कूली हुजे, चाहे तव्हांजो मैकेनिक हुजे, चाहे तव्हांजो इंजीनियर हुजे, कंहिं बि क़िस्म जो कमु कंदड़ हुजे, तव्हांजो पंहिंजो टायर ठाहिण वारो हुजे, तव्हांजो पंहिंजो जेके घरनि में जेके कमु था कनि, पेंट था कनि घरनि में, जेके प्लम्बर थी विया, जेके इलेक्ट्रीशियन थी विया, मतिलबु इहो जेको बि हिकिड़ो मज़दूर तबिको आहे, जेके डेली वेजिस ते कमाइनि था। तव्हां गिज़री वेंदा आहियो, जॾहिं अंदरि गिज़री में एंटर थींदा आहियो त केॾा लाइन सां असांजा भाइर वेठा हूंदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो शायदि कोई अचे ऐं असांजी रोज़ी जो हिकु वेले जो या 2 वेले जो असांजो बंदोबस्तु थी वञे। वीचारा वेठा हूंदा आहिनि, पर नसीबु आहे, मिली बि वेंदो आहे उन्हनि खे कमु। ईअं न आहे त हर कोई ख़ाली हथी वेंदो आहे, मिली बि वेंदो आहे, पर इलाही वीचारा मां पोढ़ा ॾिसंदी आहियां, जेको सॼो वक़्तु उस में वेही करे
ऐं गुज़ारींदा आहिनि ऐं इन ई इंतज़ार में त का गाॾी अची बीहंदी, कोई भाई अची बीहंदो, का भेण अची बीहंदी ऐं असांखे चवंदी त मुंहिंजे घर ते हे कमु आहे या मुंहिंजो हे कमु आहे, मूंखे करे ॾिए, मूंखे हेतिरा पैसा मिलंदा। असां इन्हनि सां बि बार्गेनिंग कंदा आहियूं। मूंखे हैरत थींदी आहे, खिल ईंदी आहे हिन ॻाल्हि ते त असांखे जिथे बार्गेनिंग करणु खपे, जिथे असांखे भई जीअं सब्ज़ी वारा थी विया, मार्केट में वञूं था, शॉपिंग करणु वञूं था, असां उन्हनि सां बार्गेनिंग कयूं त असांखे सुठो बि लॻे। तव्हां मज़दूर सां बार्गेनिंग था कयो, तव्हां हिकिड़े कूली सां बार्गेनिंग था कयो, तव्हां हिकिड़े मैकेनिक सां बार्गेनिंग था कयो, तव्हां हिकिड़े प्लम्बर सां बार्गेनिंग था कयो, या तव्हांजे घर में हिकिड़ो कलर करण वारो अचे थो, तव्हां उन सां बार्गेनिंग था कयो त न तव्हांजा जेकॾहिं 600 रुपया ठहनि था त मां तव्हांखे 300 रुपया ॾींदसि। भाई छो? जॾहिं अलाह साईं तव्हांखे एॾो मोतबर कयो आहे, तव्हांखे ॾियण वारो हथु ठाहियो आहे अलाह साईं, त तव्हां घटि में घटि 100-200 वधीक जेकॾहिं हुनखे ॾींदा त हुनजी बि दिलि ख़ुशि थींदी, तव्हांखे बि इत्मिनान थींदो त हा यार अॼु मां सुठो कमु कयो आहे, कंहिंजी मां मदद कई आहे। सो असांजे मुआशिरे में ही जेके असांजा मज़दूर भाइर आहिनि, ॾाढो अहम किरदारु आहे इन्हनि जो। ऐं ज़ाहिर आहे इन्हनि खां पुछंदासीं त हे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे रहिया आहिनि ऐं हिननि जो मुस्तक़बिल छा आहे, ही किथां किथां आया आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी मां पंहिंजी टीम खे रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ साम्हूं वारी लाइट बंदि करे छॾियो, मूंखे अखियुनि में ॾाढो डिस्टर्ब करे रही आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे मां पंहिंजे गेस्ट जो इंट्रोडक्शन कराईंदमि। अच्छा, असां सां गॾु अॼु जेके बि आहिनि सभु कूली भाइर हिते मौजूदु आहिनि। आहिस्ता आहिस्ता ॿिया बि जेको आहे असां सां गॾु ईंदा वेंदा गेस्ट। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त सभिनि खां पहिरियां जेको असां सां गॾु हिते मौजूदु आहे, सग़ीर अहमद हिते मौजूदु आहे। साम्हूं वारी लाइट मां चई, जेका कैमरा जे पुठियां आहे, सॉरी। अच्छा, सग़ीर अहमद असां सां गॾु आहे, कमरदीन असां सां गॾु आहे, सदाम हुसैन असां सां गॾु आहे। सो अॼु असां इन्हनि सां खोड़ सारियूं कचेरियूं बि कंदासीं। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त सिनेमा जो ऐं सिंधी फिल्मुनि जो, ड्रामनि जो ज़बरदस्त हिकिड़ो किंग चइजे, बादशाह चइजे, असद कुरैशी साहब उनजी बर्थडे आहे। ऐं गॾोगॾु नाजिया मीर जेका एंकर पर्सन आहे KTN न्यूज़ ते, तव्हां उन्हनि जा खोड़ सारा प्रोग्राम्स ॾिसंदा आहियो, अॼु उन्हनि जी बि बर्थडे आहे। सो ॿिन्हिनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदासीं त ईअं ई पंहिंजूं सालगिरहूं तव्हां पंहिंजी फैमिली सां, दोस्तनि सां मल्हाईंदा रहो। असद कुरैशी साहब जी मां तव्हांखे ॿुधायां त ॾाढी ड्रामो हिननि जो KTN जी स्क्रीन ते ॾाढो मशहूरु थियो हुयो। पत्थर दुनिया, हवेली, वकोड़ियल वजूद ॾाढो मशहूरु ड्रामो हुयो। ऐं सिंधी फिल्मुनि जो बानी रहियो आहे। दरिया पार ठाहे पंहिंजो नालो तारीख़ में लिखारायो हो ऐं वाक़ई ॾाढी बहितरीनु फिल्म हुई उन्हनि जी। सिनेमा जो चइजे त उन दौर जो आख़िरी एक्शन हीरो। जीअं लतीफ़ फिल्म उन्हनि जी ॾाढी मशहूरु हुई, नादिर गोहर उन्हनि जी मशहूरु फिल्म हुई, ऐं शहीद। इहे कुझु ड्रामा ऐं फिल्मूं आहिनि जेके तारीख़ ठाहे चुका आहिनि। ऐं अॼु बि जेकॾहिं वाक़ई सिनेमा जी ॻाल्हि कजे या त वरी टेलीफिल्म्स जी ॻाल्हि कजे त असांजे ज़हननि ते असद कुरैशी साहब ई ईंदा आहिनि। सो ॿिन्हिनि खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। ॿीहर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु कूली भाइर हिते वेठा आहिनि। सग़ीर अहमद असां सां गॾु आहे, कमरदीन असां सां गॾु आहे, हिम्मत अली कोलाची असां सां गॾु आहे, सदाम हुसैन असां सां गॾु आहे। सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ? सभु ठीकु आहियो? तव्हांखे अॼो को ॾींहुं इलाही मुबारक हुजे। तव्हांखे बि इलाही इलाही मुबारक हुजे। अच्छा, सग़ीर भाउ, सभिनि खां पहिरियां मां तव्हां सां ॻाल्हाईंदमि त अॼु आहे 1 मई, ठीकु आहे न? त अॼो को ॾींहुं तव्हां कीअं गुज़ारींदा आहियो? अॼो को ॾींहुं मैडम असां वक़्तु अॼुकल्ह जेको वक़्तु हले थो ॾाढो ॾुखियो दौरु हले थो। असां रेस्ट कोन कई आहे, कोशिशि करूं पिया त ॾियारी लॻे। पर असांखे प्रोग्राम जी दावत बि हुई त असां मीर साहब जे चवण ते असां हिते अचिणो हो असां। पर असां अॼु जो ॾींहुं जेको तव्हां सां गॾु मल्हायूं था ऐं अॻिते बि कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह सही। त जी भाउ, तव्हां ॿुधायो, तव्हां छा कंदा आहियो अॼु जे ॾींहं ते जॾहिं 1 मई ईंदी आहे? इंतज़ारु बि हूंदो आहे न त मोकल मिलंदी,
उन ॾींहुं पहिरीं मई आहे, असांजो ॾींहुं आहे, त छा कंदा आहियो तव्हां बि? जीअं भाउ ॻाल्हि कई त को न को कमु ॻोल्हींदा आहियो या रेस्ट कंदा आहियो? असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे की ॾियारी लॻी वञे, छो त असांजो रोज़ु कमाइण वारा रोज़ु कमाईंदासीं त असांजे पोयां ॿचा खाईंदा। सही सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त यानी अॼु बि हिननि खे जेको आहे मोकल आहे बि, पर हिननि जी मोकल न आहे, छो त मां चयो न डेली वेजिस ते जेको कमाए थो, जेको दिहाड़ीदार आहे, त उहो त इहो ई चाहींदो त मुंहिंजी हिकिड़ो ॾींहुं बि मोकल न थिए, हिकिड़ो ॾींहुं बि मां जेको आहे ज़ाया न कयां। उहो बि मां पंहिंजो वक़्तु जेको आहे किथे न किथे मज़दूरी करे ऐं मां पंहिंजो पेट पालियां, पंहिंजे बच्चनि जो पेट पालियां। तव्हां छा कंदा आहियो? सभु खां मैडम पहिरियां KTN न्यूज़ जो शुक्रिया जीअं असांखे यादि कयो मज़दूर डे जे ॾिहाड़े ते। त असां बि इहे सोचींदा आहियूं जीअं मज़दूर डे ते नाले ते प्रोग्राम थींदा आहिनि, जीअं रैली निकिरंदी आहे, जीअं चइजे खणी हिकिड़ी वॾो इज्तिमा थींदो आहे, असां बि इहो कयूं, पर असां नथा करे सघूं, छो जो असां रोज़ु कमाइण वारा ऐं रोज़ु खाइण वारा आहियूं। इन जे करे असां सोचूं था असांखे बि कमाइणो पवंदो, भले मज़दूर डे हुजे, मज़दूर भले ईद जो ॾींहुं बि हुजे, असांखे कमाइणो आहे, उते पोइ खाइणो आहे। सही सही। तव्हां छा चवणु चाहींदो भाउ? असांजो इहो ई चवणु आहे त मज़दूर डे जेको आहे ॾाढो हिकिड़ो इंसानु आहे, मुस्लमान जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। त थी सघे त इहे वक़्तु अची वेंदा आहिनि, इंसानु गुज़ारे वञे, रोज़ी हर साल कमाए सघे थो, हे ॾींहुं रेस्ट आहे त इंसानु रेस्ट करे सघे, मज़दूर आहे हिकिड़ो ॾींहुं सही पटी सघे, ॾींहुं ॾियाड़ो जेको आहे माशाल्लाह भलो ॾियाड़ो आहे की इंसानु सही पटी सघे साल में। सही। अच्छा, जीअं तव्हां सभु कूली आहियो, इंसान अचनि था वञनि था, तव्हांखे मिलनि था, कोई अचे थो उनजो सामान खणी गाॾियुनि ताईं रखो था, कोई वञे थो उन्हनि जो सामान खणी गाॾियुनि ताईं रखो था। त इहो ॿुधायो तव्हां त कॾहिं कॾहिं मुसाफ़िरनि जा रवैया बि तव्हांखे बर्दाश्त करणा पवंदा हूंदा? हा, त कॾहिं कोई सुठो बि मिली वेंदो हूंदो जंहिंजो रवैयो तव्हां सां ॾाढो सुठो नरमी वारो हूंदो, कोई त वरी अहिड़ो हूंदो जो बसि तव्हांजी बि दिलि चवंदी हूंदी त खणी करे फिटी कयांसि, बिल्कुलु बिल्कुलु। पर ज़ाहिर आहे नथो करे सघिजे। जी जी, अहिड़ा इंसान असांखे मिलंदा आहिनि, सुठा घणा मिलंदा आहिनि, यानी की सख़्तु तबियत वारा असांखे के माण्हू टकरंदा आहिनि, पोइ उन्हनि सां बि मोह ॾियणो पवंदो आहे, जे सख़्तु बि आहे त पोइ तकलीफ़ थींदी आहे अंदरि में। जी जी, तकलीफ़ सां जेको असांजो अहसासु माना जेको न आहे कंदो, ज़ाहिर ॻाल्हि असां बि उनजो अहसासु दिलि चवंदी आहे उनजो अहसासु न करूं, भले असां मज़ूरी जे करे असांखे उनजी बि रिस्पेक्ट करणी पवंदी आहे। पोइ पंहिंजा घणियूं बराबरि न आहिनि, सुठा इंसान बि ईंदा आहिनि ऐं कैसा बि ईंदा आहिनि, पोइ असांखे हर इंसान सां हलणो पवे थो। ऐं कॾहिं ईअं थियो जो कंहिंजे तल्ख़ रवैये तव्हांखे रुआरियो बि हुजे? लुड़क अची वेंदी आहे न अखियुनि में कॾहिं कॾहिं इंसान जो रवैयो ॾिसी, त मां त मतिलबु मज़दूर आहियां, मां त हिन खे कुझु बि न कयो, पर हिन मूंसां ईअं छो कयो, थींदो आहे? छो जो मैडम असां मज़दूर आहियूं, अगरि मुसाफ़िर, ज़ाहिर ॻाल्हि आहे अहिड़ा मुसाफ़िर असांखे तक़रीबन 10 साल थी विया आहिनि हिन कुलीगिरी जो कमु करूं था, पोइ तक़रीबन 2 चकर अहिड़ा 2-4 चकर अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, अहिड़ा मुसाफ़िर असां सां टकरिया आहिनि। असां बेवस आहियूं, असां उनखे मुसाफ़िर खे कुझु नथा चई सघूं। ज़ाहिर आहे अगरि कुझु चवंदासीं असां हथूं, जेका पाकिस्तान रेलवे पुलिस आहे उहा बि असां ते होटिंग कंदी आहे, उहो बि असां ते असांजो साथ न ॾींदी आहे, पोइ असां मज़ूर बेबस थी चुप करे वेंदा आहियूं, बाबा अॻिते वञण ॾे, अलाह असांजी भलाई कंदो बसि। सही। अच्छा, हिकिड़े ॾींहं में मतिलबु केतिरा मुसाफ़िर त लातादाद अचनि था वञनि था ऐं ट्रेनूं अचनि थियूं वञनि थियूं, पर हिकिड़े ॾींहं में कोशिशि करे केतिरी ॾिहाड़ी ठाहींदा आहियो, केतिरनि मुसाफ़िरनि खे गाॾियुनि ताईं पहुचाईंदा आहियो? मैडम बि आहे असांजी हवाई रोज़ी आहे, पोइ कंहिं महिल असांखे लॻी वेंदी आहे त माना 1500-2000 ते बि ॾियाड़ी पहुची वेंदा आहियूं हिकिड़े ॾींहं में, अगरि न लॻंदी आहे त पोइ 500-700 ते बि पहुचंदा आहियूं, कंहिं महिल न बि लॻंदी आहे घरां बि रोटी खाईंदा आहियूं, भले हवाई रोज़ी आहे न, भले सीज़न जो हिसाबु हूंदो आहे त पोइ 1500-2000, 1500-2000, 1000-1200 ईअं सिलसिलो हलंदो आहे पियो, वक़्तु बि सुठो गुज़रंदो आहे। सही। अच्छा, उते रेलवे ते जेके नंढा नंढा कैबिन्स ठहियलु हूंदा आहिनि मुसाफ़िरनि जे लाइ, कोई पाणी वठे, कोई काई न काई शइ वठी करे पंहिंजे सफ़र जी तरफ़ वञे, या कोई मानी वठे, स्टॉल्स लॻल हूंदा आहिनि, छा तव्हांखे जेका मानी मिलंदी आहे त उहा तव्हां पंहिंजे पैसनि जी खाईंदा आहियो या तव्हांखे रेलवे जी तरफ़ां या कुझु अहिड़ी काई शइ हूंदी आहे जेका मिलंदी आहे? असां पंहिंजी जेब में खाईंदा आहियूं। अच्छा।
ॿाहिरि होटल ते खायूं या अंदरि रेलवे होटल ते खायूं। अच्छा त रेलवे जेको आहे न उहो त प्राइवेट ॾिनल आहे, मतिलबु प्राइवेट होटल आहे, उते पैसा खायूं मानी त बि पैसा भरणा पवंदा, ॿाहिरि खायूं स्टेशन त तां त बि ओतिरा ई पैसा भरणा पवंदा आहिनि तव्हांखे जेतिरा ॿिया भरींदा आहिनि? 10-20 रुपए जो फ़र्क़ु हूंदो आहे। अच्छा, थोड़ी रियायत आहे, थोरी मतिलबु रियायत आहे। थोड़ी रियायत आहे। अच्छा, सॼो वक़्तु तव्हां कहिड़े वक़्तु ड्यूटी ते ईंदा आहियो? ड्यूटी त असांजी 24 कलाक उते आहे, मतिलबु कॾहिं ईअं थींदो आहे न ॾींहं वारियूं ट्रेनूं राति जूं ईंदियूं आहिनि, कॾहिं राति वारियूं ट्रेनूं ॾींहं जूं ॾींहं जो ईंदियूं आहिनि, हा। अगरि राइट टाइम अची वञनि राति जो असां 10 बजे खां पोइ सुबुह 8 बजे ताईं मतिलबु थोरो रेस्ट करे सघूं था। अच्छा, हा ऐं उते तव्हांजा क्वार्टर्स वेझो ई आहिनि? हा, क्वार्टर 2 क्वार्टर ठहियल आहिनि सरकारी तौर ते, उहे वेझो आहिनि असांखे। वेझो ई आहिनि, हा। अचणु वञणु पंधु अचणु वञण जो रस्तो आहे? जी जी। अच्छा, त उते तव्हांखे छा कमरा अलॻि अलॻि आहिनि या हिकिड़े ई कमरे में तव्हां सभई सुम्हंदा आहियो? असल में छा आहे, घणनि जा पंहिंजा घर बि आहिनि, प्लेटफॉर्म बि आहे ऐं 2 कमरा आहिनि, उनजे मथां छिति आहे, गर्मी जो माहौल आहे, मतिलबु मथे बि कुझु कुली हलिया वञनि था, कुझु अंदरि सुम्हनि था, कई वरी ईअं सम्झनि था हाणे जीअं गर्मी आहे ॾींहं जो असां आरामु करूं राति जो कमायूं, कई सम्झनि था असां राति जो आरामु कयूं ॾींहं जो कमायूं, अहिड़े हिसाब सां हलनि था। सही सही। अच्छा, तव्हां सभिनीनि जेको आहे पंहिंजो कमु विरहायल आहे तव्हांजो, त हिन वक़्त में मां कंदमि, हिन वक़्त में तूं कंदे, या सभई बसि हिकिड़ी वक़्तु कमु कंदा आहियो? जे बसि मर्ज़ी जो मालिक आहे, माना मज़दूर कुली जेको आहे मर्ज़ी जो मालिक आहे। जे अगरि कमु करणु चाहे त 24 कलाक बि कमु करे सघे थो, जेतिरे ताईं हुनजी ॾियारी न ठहंदी आहे 1000-1500 उहो हलंदो रहंदो, उनखे 1000 खां 1200 रुपया मिली आहे, यार मुंहिंजो घर जो ख़र्चो निकिरे, पोइ वञी साइड ते रेस्ट वञी कंदो आहे या सुम्ही पवंदो आहे। सही। त इहे जेके 1500-2000 जेके तव्हां मिलनि था, त हिन में तव्हां पंहिंजे लाइ छा रखंदा आहियो, घर छा मोकिलींदा आहियो? पंहिंजे लाइ बसि जेका रोटी खाईंदा आहियूं, चांहि पीअंदा आहियूं, वधि में वधि 50-100 जेब में रखूं त ठीकु आहे, न त बसि सभु घर मोकिले छॾींदा आहियूं। घर किथे आहे तव्हांजो? घर मीरपुर माथिलो ज़िलो घोटकी। अच्छा जी जी। ऐं केतिरे अरसे खां हिते आहियो? 10 साल थी विया? असांखे तक़रीबन मैडम 10 साल थी विया आहिनि तक़रीबन। उते छो न तव्हां किथे भरिसां नौकिरी ॻोल्ही? उते मैडम आहे को रोज़गार आहिनि सही, पर कंपनियूं 2-4 आहिनि, यानी की एंग्रो बि आहे, FFC बि आहे, भाण जूं फैक्ट्रियूं आहिनि, मगर उते सोर्स खां अलावा असां ग़रीब माण्हुनि खे गेट ते बि नथा अचनि ॾियनि। सोर्स हलंदी आहे जिते किथे, ख़ासि तौर मुंहिंजी सिंध में त माशाल्लाह जंहिंजी सिफारिश आहे उहो ई अॻिते आहे, जंहिंजी सिफारिश कोन्हे बसि। सही। तव्हां ॿुधायो भाउ, तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे हिन में कुली वारी नौकिरी में? तक़रीबन मूंखे 11 साल हले थो। अच्छा, यानी तव्हां हिननि खां बि पहिरियां आया आहियो? जी। अच्छा, ऐं तव्हां बि साॻे ॻोठ जा ई आहियो? जी, हिकु ई शहर आहे असांजो। हिकु ई शहर आहे। त उहा ई ॻाल्हि तव्हां खां बि पुछणु चाहींदसि, त उते बि त ट्रेनुनि जो अचणु वञणु आहे, उते बि त प्लेटफॉर्म्स आहिनि सभु, त उते पंहिंजे घरनि जे वेझो तव्हां नौकिरियूं छो न ॾिठियूं? उते एतिरी मज़दूरी न आहे जंहिं सां घर जो गुज़र सफ़र थी सघे। अच्छा, सही। उते घटि मज़दूरी थी थिए पई। स्टाफ घटि आहिनि, यानी की ट्रेन जो स्टाफ घटि आहिनि। 20 ट्रेन आहिनि त 4-5 ट्रेननि जो उते स्टाफ आहे, समूरनि जो कोन्हे। तंहिं करे यानी की हितां असां कराची वेंदा आहियूं, जो हितां रवानी थींदी आहे गाॾी जी, सभु टोटल गाॾियूं हितां वेंदियूं आहिनि, ईंदियूं बि हितां आहिनि, वेंदियूं बि हितां जी जी। वरी बीहनि थियूं हर जंक्शन ते, जेको बीहे थी थोरी थोरी देरि बीहे थी, या त वरी हलियूं थी वञनि। जी जी। असांजो स्टाफ, असांजे शहर जो स्टाफ 4 गाॾियुनि जो आहे टोटल। उते कुली जो निज़ाम बि कोन्हे, कुली कोई हिकिड़ो बि कोन्हे। थोरी थोरी देरि वेंदी आहे, 5-10 मिंट, 5-10 मिंट बीहे। उहे बि 4 गाॾियूं बीहनि त छा थींदो 4 गाॾियुनि मां? सही। ज़ाहिर आहे उहो बि कोई लहंदो त एॾी मज़दूरी बि कोन ॾींदो। कोन ॾींदो, मुश्किल सां 5-8 माण्हू लॻंदा, उहे 50-50 वारा 30-30 रुपया वारा, त घर जो गुज़ारो कीअं थिए? सही। केतिरा ॿार आहिनि तव्हांजा? 5 ॿार आहिनि अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह, 5 ॿार आहिनि तव्हांजा। पढ़ंदा आहिनि? जी, 2 पढ़ंदा आहिनि, हिकिड़ो वॾो मूं सां गॾु कमु कंदो आहे। अच्छा, उनखे बि तव्हां पाण सां गॾु लॻायो आहे। सही। त ज़ाहिर आहे हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो ॿारु पढ़े लिखे, ऐं तव्हां मतिलबु जॾहिं हुनखे पाण सां गॾु कम ते लॻायो आहे त हुनजी ख़्वाहिश आहे त मां अॻिते बि पढ़ां? जेके नंढड़ो मुंहिंजो पढ़े थो, 9 क्लास में पढ़े थो, क़ुर जो हिफ़्ज़ बि करे थो, माशाअल्लाह माशाअल्लाह, ऐं 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। उनजो वॾो शौक़ु आहे, ऐं नंढड़ो बि पढ़े थो। मां त कोशिशि कंदो मां इन्हनि खे पढ़ायां ऐं महिनत करे, या अॻिते असां मज़दूरी करूं था, सॼी उमिरि असांखे मज़दूरी करणी आहे, ताकी इहे असांजी औलाद त बचे मज़दूरी खां, को नौकिरी मिली वञे, को ऑफिसर थी वञे।
असां पंहिंजी दिलि सां कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह, ऐं जेतिरा इंशाअल्लाह। हयाती आहे असां कमाए उन्हनि खे पढ़ाईंदासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इहा हिकिड़ी जेको आहे न स्प्रिट आहे हिननि जे अंदरि, मतिलबु इहो हिकिड़ो जज़्बो आहे त असांजी औलाद मज़दूरी खां बचे। असां सॼी ज़िंदगी मज़दूरी करण जे लाइ तयारु आहियूं, पर असां पंहिंजे औलाद खां मज़दूरी न कराईंदासीं। ठीकु आहे, हिकिड़ो ॿ पुट जेकॾहिं करे थो त पर ॿिया न कनि, ॿिया पढ़ी वञनि। ऐं इहा मां चवां थी त असां सिंधियुनि में इहो हिकिड़ो जज़्बो आहे, इहा हिकिड़ी मतिलबु इन्हनि में लगन आहे, हिकिड़ी महिनत आहे जेका ही करे रहिया आहिनि ऐं इन्हनि खे इन्हनि जो फल बि मिली रहियो आहे। अलाह साईं ॾींदो, इहो फल अलाह साईं इन्हनि खे ॾींदो, हिननि जे सब्र जो फल अलाह साईं इन्हनि खे ॾींदो। तव्हां खां पुछणु चाहींदसि भाउ त ही जेका मोहम्मद तलहा वेलफेयर ट्रस्ट आहे, इन जे हवाले सां असांखे ॿुधायो। चेयरमैन आहिनि हिन जा मीर सनाउल्लाह ख़ान। जी तक़रीबन 7 खां 8 महीना थी विया आहिनि। मोहम्मद तलहा ट्रस्ट फाउंडेशन मीर सनाउल्लाह ख़ान खोली आहे। इन जे लाइ खोली अथसि, को पंहिंजो आहे या पिरायो आहे या को परदेस ते आहे, ॾुखे वक़्त में दोस्तनि खां 500 हज़ार वठी करे 90 खां 95,000 लख रुपए ताईं ट्रस्ट में गॾु थींदो आहे महीने में। त उहो चवंदो आहे त कंहिंजी का फौदगी थी पवे, को परदेस ते आहे या एम्बुलेंस जो किरायो आहे या न आहे, या कफ़न दफ़न जो या ख़ैरात जो। इंसान सॼा अमीर न आहिनि, को ग़रीब ज़रूरु आहे, उन जे लाइ दोस्तनि खां वठी करे इकठे करे रखंदो आहे, जीअं कंहिं ग़रीब जी मां मदद करे सघां। मीर सनाउल्लाह ख़ान त उनजो सदर जेको आहे मोहम्मद आसिफ़ साहिबु आहे, त फिनांस सेक्रेटरी ज़हीर अहमद कोलाची आहे। त उन्हनि जी इहा ई ख़्वाहिश आहे, जीअं पहिरियों महीने में खोलियो ने त असांखे माना मेंबर कयो ने मूंखे, त बाबा ट्रस्ट में असां खोलियो आहे, इन में का मदद वग़ैरह, को दोस्त अमीर हुजे या को कंहिंखे अलाह ॾिनो हुजे का, या नौकिरीअ हुजे 500,000 हिन में जमा करे असां ट्रस्ट खोलियो आहे। सही। पहिरें महीने में जमा थियो मैडम तक़रीबन 32,000 रुपयो। अच्छा। ॿिए महीने में जमा थियो 41-42,000। टे महीने में असांजा दोस्त सभई ख़ुशि थी विया, 70,000 रुपयो जमा थी वियो। वाह वाह। त जीअं खुलियो त ज़ाहिर आहे ट्रस्ट सोशल मीडिया ते बि अची वियो, जेको हिते सनाउल्लाह कुलियन वटि प्रोग्राम न कयो कराची में, तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते तक़रीबन। त हाणे तक़रीबन लख ताईं 98,000 ताईं जमा थींदो आहे। उहा बेवा औरत हुजे या कंहिंजी फौदगी थी सघे या कंहिंजी ख़ैरात थी सघे, त उन ग़रीब ताईं मुस्तक़ीम तक उहा अमानत 5 खां 10 खां 20 30,000 ताईं पुॼाई सघे थी। फौदगी जी वधीक ॾींदा आहियूं, बाक़ी बीमारी सिमारी जी ॾुख सुख जी 10 खां 5,000 ताईं उनजी फ़ौरन मदद कंदा आहियूं, 1 कलाक में अपील के रूप में जंहिं महिल ईंदी आहे। जंहिं टाइम सनाउल्लाह ख़ान चेयरमैन साहिबु हिते आयो, हिते कुलियन वटि प्रोग्राम कयईं, त पोइ सोशल मीडिया ते कुलियन खां पुछियईं त बाबा तव्हां सां कोई तावन कंदो आहे या न आहे कंदो। त असां इन्हनि दोस्तनि सनाउल्लाह भाउ खे ॿुधायो त असांखे 15 साल थी विया आहिनि, 17 साल, त पंहिंजा बि पंहिंजा न आहिनि करे सघंदा, असांखां पुछंदो केरु, असां परदेसी आहियूं। त पोइ उन चयो यार मां ट्रस्ट तव्हांजे लाइ खोलियो आहे, परदेसनि जे लाइ खोलियो आहे, उमेदु आहे त मुंहिंजी ट्रस्ट सां जेके ॿुधंदा हूंदा त ट्रस्ट सां तावन कंदा। त पोइ इन्हनि छा आहे रियाज़ मलिक नालनि खां इन ॿुधो, कुलियन जे पहिरें रोज़े खां 1 ॾींहुं पहिरियों रमज़ान में सामान बांडे वियो, तक़रीबन 800 कुली में। पहिरियों इहो किथे बि कोन हुयो, रहमान मलिक हुयो या सैलानी अला हुया। जॾहिं मोहम्मद तलहा ट्रस्ट फाउंडेशन जे हिसाब सां सोशल मीडिया ते दोस्तनि ॾिठो, पोइ उन्हनि खे कुली यादि आया, यार कुलियन खे असां कुझु बि न आहे ॾिनो। इहो असां शुक्रगुज़ार कंदा आहियूं चेयरमैन मीर सनाउल्लाह ख़ान जा ऐं सदर आसिफ़ साहिब जा, सेक्रेटरी ज़हीर अहमद जा, जंहिं असांखे हिन मंज़िल ताईं पुॼायो आहे। ॾुखियो वक़्तु असांखे हाणे ज़हन में न आहे, त आयो त असांजा दोस्त ऐं असांजो ट्रस्ट आहे, हुननि जी मदद करे सघे। माशाअल्लाह माशाअल्लाह। ही असांजा भाइर आहिनि जिन खे वाक़ई हिकिड़ी तरह सां असां नज़र अंदाज़ कंदा आहियूं। कुली बिरादरी त शायदि कंहिंखे यादि बि कोन हूंदी आहे। हा, जॾहिं तव्हां सफ़र कयो था ट्रेनुनि में, त तव्हां वञो था, त तव्हां हिननि खे ॾिसो था, त तव्हांखे यादि बि अचे थो त हा वाक़ई हीअ बि हिन दुनिया में साह खणनि था। हीउ ॾाढो अहम आहे असांजे मुआशिरे में हिननि जो किरदारु। सो अञा बि असां हिननि सां कचहरी कंदासीं। अॼोको ॾींहुं हिननि जो ई आहे, असांजे मज़दूर भाइरनि जो आहे। सो ब्रेक जो वक़्तु थियो आहे, जल्दी हाज़िर था थियूं।
वेलकम बैक व्यूवर्स। बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। सो असां सां गॾु जेके बि असांजा कूली भाइर हिते वेठल आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं अॼोके ॾींहं जे हवाले सां ऐं हिननि जी ज़िंदगी जे हवाले सां त हू कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं हुननि खे छा मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। तव्हां ॿुधायो त जीअं हाणे कूली आहियो, तव्हां कमु बि कयो पिया, त जीअं त हिननि ॿुधायो त हिननि खे 10 साल थिया, हिननि खे 11 साल थिया आहिनि, तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे? मूंखे हाणे 14 साल हले थो। तव्हांखे 14 साल, यानी नंढनि उमिरिनि में अची करे तव्हां ही कम शुरू कया आहिनि? मैडम मां 5 साल जी उमिरि में सम्झ में आयुमि। 8 साल जी उमिरि में मां तालीम बि शुरू कयां पियो ऐं शाम जे टाइम मां जेको आहे न त बकरियूं ज़मीन खेती बाड़ी ते मतिलबु जीअं चवंदा आहिनि ज़मीन ते काए बकरियूं गांइ चरण वेंदियूं हुयूं त मां तनही में गानो ॻाईंदो हुउमि। मुंहिंजो मतिलबु जेको सॼी ज़िंदगी जो टैलेंट आहे उहो सिंगर हुयो, सिंधी सिंगर हुयो। ज़ाहिर ॻाल्हि आहे तालीम बि कंदो हुयुमि, शाम जे टाइम मां इहो तनही में गानो ॻाईंदो हुयुमि। तो आस पास जा माण्हू मुंहिंजो गानो ॿुधंदा हुआ, उहे मूंखे चवंदा हुआ हिमत अली तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे, लेकिन असां तोसां तावन कंदासीं, तूं हिकिड़ो उस्तादु पंहिंजो ॻोल्ह जिते तोखे प्लेटफॉर्म ऐं शागिर्द हुअण जो मुकमिल टैलेंट हुअण जो मुकमिल हासिल थी वञे। त मां उते इंतिखाबात कयो। असांजे ॻोठ खां मीरपुर माथिल ताईं 7 किलोमीटर सफ़र आहे। असां मां सफ़र बि कंदो हुउमि बस में जो सफ़र हो। तो बस वारनि खे ख़बर पई त हिमत अली सिंगर आहे त मूंखां किरायो कोन वठंदा। पोइ अहिड़े हिसाब सां जेको आहे न मां टैलेंट बि कंदो आयुमि, तालीम बि कंदो हुयुमि। जेॾी महिल मुंहिंजा भाउ शादीशुदा थी विया, मुंहिंजो भाउ बि ॿुढो थी वियो त ऐं मुंहिंजी बि शादी थी वई, घर जो बोझ वधी वियो। मां सम्झो की हाणे जेको आहे घर जो बोझ पटणु ॾाढो ॾुखियो आहे, तालीम मूंखे छॾणी पई। त मां इंतिखाबात कयो, मां जो कूली जो नंबर वठां, उते 400-500 रुपये बि थींदा। जीअं सोशल मीडिया द्वारा उते मां माण्हुनि सां मिलंदुमि, मीडिया सां मिलंदुमि, सिंगर जो कमु त जारी रखां कम से कम, तालीम त मुंहिंजी उते ई ख़तमु थी वई। अहिड़े हिसाब सां मां हलां पियो। मुंहिंजो जेको आहे हाणे कुली नंबर 18 ते फेमस थियो आहियां, लेकिन तावन मथां कोई नथो करे। 2 साल मुकमिल थिया आहिनि। 4 मार्च 2023 में 2022 में मूंखे ई सम्झ 2 साल जे हिसाब सां थियनि था, पर कोई मूंसां टैलेंट जे हिसाब सां बि तावन नथो करे। तालीम त मुंहिंजी वई, हिनूर मुंहिंजो वियो, पर हाणे जेको टैलेंट आहे इन में बि कोई तावन नथो करे। मां अपील करे थकी पियो आहियां। मतिलबु इहा उहा ई ॻाल्हि थी वई न त तव्हां सॼी पंहिंजी ज़िंदगी जवानी पंहिंजी तव्हां ॾेई छॾी। तव्हां मूं वटि लफ़्ज़ ई नथा मुंहिंजो साथ ॾियनि त मतिलबु हिननि जी तकलीफ़ूं ॾिसो। हर इंसानु कुझु न कुझु करणु चाहींदो आहे, हर भाती चाहींदो आहे त मां कुझु न कुझु कयां पंहिंजी ज़िंदगी में, पर मुश्किलातूं अचनि थियूं। ही वीचारा हार मञी था वठनि, छो त बैक सपोर्ट न आहे, इन्हनि जे पुठियां कंहिंजो हथु न आहे। अलाह जो हथु आहे पर कंहिं इंसान जी बैक सपोर्ट कोन्हे का। अगरि कोई हिननि खे सपोर्ट करे त छो न ही बि पढ़ी अॻिते वधनि, छो न ही जीअं भाउ चाहे थो त मां सिंगर थियां, मां गानो ॻायां ऐं मुंहिंजो हिकिड़ो फ्यूचर हुजे हा, सिंगिंग में अचां हा, त छो न हिन खे उहो प्लेटफॉर्म मिले हा। त इहो वक़्तु हाणे पंहिंजो गुज़ारे आया आहिनि, पर हाणे नथा चाहिनि त असांजा ॿार हिन फील्ड में अचनि। तव्हां ॿुधायो त गवर्नमेंट तव्हां सां केतिरो तावन करे रही आहे ऐं गवर्नमेंट जी तरफ़ां तव्हांखे जेका पघार हिकिड़ी तव्हांजी लॻल आहे उहा छा लॻल आहे? मैडम अफ़सोस सां चवणो थो पए, हुकूमत असां सां कुझु बि तावन न कंदी आहे। असां हुकूमत हालांकि असां खां 30% कमीशन वठंदी आहे, यानी कि हर साल असांखे हुकूमत गिरवी रखे छॾींदी आहे ठेकेदार जे। असांजो ठेको ॾेई छॾींदी आहे, को ठेको खणंदो आहे, उहो असां खां 100 रुपए ते 30 रुपया वठंदो आहे। बोझ यानी कि असां खणंदा आहियूं, घर में जून जुलाई जो महीनो हुजे या 60 किलो 3 नंबर प्लेटफॉर्म तां पुल चढ़ी करे असां ॿाहिरि अचूं था, 60 किलो वज़न खणी था अचूं, पघर हूंदो आहे, असां हूंदा आहियूं। मगर असां उहो कुर्सी ते वेठल माण्हू असांखां कमीशन वठंदो आहे। असां पसीनो असांजो वहंदो आहे, पैसा उहे वेठल माना कुर्सी ते वेठल वठंदा आहिनि। असां सां हुकूमत माना हिकिड़े टके जो बि माना यानी कि पैकेज न ॾिनो, न तावन बि कंदी आहे। ऐं तव्हांखे जेके बि मतिलबु बीमारी आहे, सिमारी आहे, तकलीफ़ थिए थी, उन जे लाइ को मेडिकल तव्हांखे मिलियल आहे? कुझु बि न मैडम, कुझु बि न। पोइ तव्हां जेकॾहिं बीमार थियो था त पोइ उनजो ख़र्चो?
पाण खे ई करिणो आहे। बीमार थियूं था त पोइ असां पंहिंजे रब ते अलाह ते छॾे छॾूं था, अलाह मदद करे थो। बाक़ी पाकिस्तान सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुकूमत, असांजे लाइ 50 साल गुज़री विया त माना कुली जे लाइ कुझु बि न कयो आहे। असां हुकूमत सां अपील कंदासीं त असांजे लाइ कुझु न कुझु करे। तव्हांजो इंचार्ज केरु आहे तव्हांजो? असांजो इंचार्ज आहे गुजरात जो रहण वारो आहे हाजी अलाह लितो साहब। त उहो कुझु नथो करे? उहो त असांजी मैडम हाणे रत पीअण जे लाइ वेठो आहे, चओ त उहो असांजे लाइ छा कंदो? 3% यानी की उहो वठंदो आहे न असां खां। अच्छा, उहो वठंदो आहे न 3% असां खां। त असांजे लाइ सोचणु खपंदो आहे हुकूमत खे। यानी की साल में तव्हां भई असांखे गिरवी था रखे छॾियो, तव्हां असांखे अगरि वठिणो ई आहे टैक्स त तव्हां डायरेक्ट वठो न, हुकूमत डायरेक्ट वठे। असां हिनखे 100 ते 30 रुपया ॾियूं था, असां 24 कलाक में तव्हांखे 100 रुपया हुकूमत खे ॾियूं। 24 कलाक जो हिकिड़ो वर्कर ॾिए, मज़ूर ॾिए, पोइ तव्हां वठो। पर न तव्हां ते त मां सम्झां थी त हुजण ई न खपे न इहो। हुजणु त न खपे, हुजण ई न खपे भाई। तव्हां डेली वेजिस ते था कमायो पिया, तव्हां खां इहो 30% या जेको बि परसेंट तव्हां ते लॻायो आहे, इंचार्ज लॻायो आहे, गवर्नमेंट लॻायो आहे, कंहिं बि लॻायो आहे, तव्हां ते हुजण ई न खपे इहो। जेका मज़दूरी तव्हांजी आहे तव्हांखे उहा 100% मिलणु खपे। 100% तव्हांजी उहा कमाई आहे, तव्हांजी हक़ हलाल जी कमाई आहे। तव्हां पंहिंजो पघर था ॻाढ़ियो पिया। जून जुलाई जी गर्मियुनि में, मई जी गर्मियुनि में तव्हां बोझ खणो था, तव्हांजा पघर था वञनि। असल हक़ हलाली त तव्हां था खाओ पिया। बिल्कुलु मैडम, पर ईअं करणु नथा ॾियनि। असांखे अगरि न ॾींदासीं त ज़ाहिर ॻाल्हि आहे कमु ई न करे सघंदासीं। असां हाणे मुसाफ़िर में असांखे पैसेंजर पाण में मिली करे ॿधी करे तव्हां इन ॻाल्हि ते जेको आहे तव्हां एहतिजाज न कयो या तव्हां ॻाल्हायो कोन्हे इन ते? एहतिजाज वॾा कया आहिनि मैडम। कुझु साल पहिरियां यानी की वॾो हिकिड़ो एहतिजाज थियो, यानी की प्रेस क्लब असां रोड ते, यानी की गर्मियुनि जी मौसम हुयो, रोड ते सुता पिया हुयासीं। यानी की उहो हेॾो ताक़तवर माण्हू आहे त असां ग़रीब कुझु बि नथा करे सघूं। असांजी आवाज़ बंदि करे छॾींदो आहे मीडिया ज़रिए या कुझु बि ज़रिए, असांजी आवाज़ बंदि थी वेंदी आहे। पोइ 3-4 साल खां पोइ असां वर्कर मज़दूर जेके बि ॾिठीसीं ताक़त, पोइ हाणे माना की नाजाइज़ी बि आहे, नाइंसाफ़ी बि आहे, त बर्दाश्त करणी आहे बस। कोई अहिड़ो मोतबर शख़्स गवर्नमेंट जी तरफ़ां जेको अचे तव्हांजी सार संभाल लहंदो हुजे, तव्हां ॿुधायो कॾहिं कोई आयो आहे अहिड़ो जेको तव्हांजी सार संभाल लहे, तव्हां सां मिले, तव्हांजी परेशानियूं पुछे तव्हां खां, तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? बिल्कुलु साद रफ़ीक साहब जेको असां वटि कमरा न हुया स्टेशन ते रहण जे लाइ, असां तंग थींदा हुआसीं बारिशनि में, उहो साद रफ़ीक साहब जी महिरबानी सां असांखे 2 कमरा हिते मिलिया हुया। उन अची असांखां पुछियो हुयो, असांखे उन्हनि ते पुॼणु न ॾिनो वेंदो आहे, छो त असांजा जेके ठेकेदार आहिनि उहे न चवंदा की असां पंहिंजो आवाज़ु आला ऑफिसर ताईं पहुचायूं। पर पोइ बि असां उन जो बि शिकायत असां न करणु आया आहियूं। असां चवंदा आहियूं पंहिंजी बचनि जी जेको 2 टाइम पेट आहे असां उहो पाले सघूं, इज़त सां कमायूं। जीअं अॼु असां हिते वेही शिकायतूं कंदासीं त असांखे अॻिते कमाइण लाइ तकलीफ़ थींदी। ज़ाहिर आहे माशरो अहिड़ो आहे, माण्हू अहिड़ा आहिनि जेके नथा सहनि पिया। ॻाल्हि शिकायत जी नाहे भाउ, ॻाल्हि इहा आहे त तकलीफ़ जॾहिं अंदरि में थींदी आहे न, त पोइ हिकिड़ी जेका आवाज़ ईंदी आहे न ॿाहिरि, उहा ॾाढी मतिलबु तकलीफ़दा आवाज़ निकिरंदी आहे। त ॾिसो न दी, असां अॼु आवाज़ु खणंदासीं असांजी ताक़त न आहे, पोयां बचा बुख ते वेही असांजो आवाज़ु खणूं त इन आवाज़ जे करे असां चवंदा आहियूं ख़ामोशी सां पंहिंजे पेट पाले सघूं, बचनि जो मजबूर थी करे हर शइ दरगुज़र कंदा आहियूं। अच्छा, जीअं तव्हां हे कूली जो कमु कयो था त इन सां गॾु तव्हांखे ॿिए कम करण जी इजाज़त आहे? हितां स्टेशन खां ॿाहिरि निकिरण जी का किथे कोई बि कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं मज़दूरी मिले त कंदा आहियो? जी जी, इहा बिल्कुलु ठेकेदार जे तरफ़ां असांखे इजाज़त आहे। सही, त यानी कंहिंजे घर जो कमु हुजे या कोई बि अहिड़ो कमु हुजे त तव्हां करे सघो था। अॼुकल्ह त मां सोशल मीडिया ते उन ॾींहुं ॾिसां पई, ईअं ई ज़ाहिर आहे वेठा हूंदा आहियूं आम टाइम में, जीअं फ्री टाइम असांखे मिलंदो आहे त असां रुॻो सर्फिंग वेठा कंदा आहियूं, त मां उन ॾींहुं ॾिसां पई त ॿाहिरियनि मुल्कनि में प्लम्बर ऐं इलेक्ट्रीशियन्स जी एॾी वैल्यू आहे जो अॼु जे दौर में पढ़ियल लिखियल नौजवान इलेक्ट्रीशियन ऐं प्लम्बर जो कमु था कनि पिया। हू बाक़ाइदा उनजो डिप्लोमा था कनि पिया ऐं यूरोप ऐं अमेरिका में वञी करे उते कमाइनि था डॉलर्स में। ऐं हू चवनि ई इहो था त भली असां वटि उहा डिग्री हुजे, पर असां उते वञी जेकॾहिं इहो कमु न बि कयूं
त तॾहिं बि इहा डिग्री हुजणु असां वटि लाज़मी आहे। मुंहिंजे ख़्याल सां अॼु जे दौर में तव्हां जेकॾहिं यूरोप में वञी करे पंहिंजो हिकिड़ो घर बि वठो था, रेंट आउट कयो था, जॉब बि कयो था, ऐं उते जेकॾहिं तव्हांखे इलेक्ट्रिशियन जी ज़रूरत पए थी त तव्हांजा मुंहिंजे ख़्याल सां 100 यूरो या त वरी 200 यूरो काॾे बि न विया। 100 यूरो ऐं 200 यूरो पाकिस्तानी तमामु घणा था थियनि पिया, ऐं इन जे करे हितां जेको बि वेंदो आहे इहो कमु सिखी करे पोइ वेंदो आहे त इहे 2 पैसा बि असांखे बचनि। त तव्हां कॾहिं इहो कोन सोचियो त असांखे गॾोगॾु इहे कम बि सिखणु घुरिजनि त असांजे लाइ अञा वधीक हिकिड़ो ज़रियो थी पवंदो कमाइण जो? जॾहिं नौजवान हुयासीं उन महिल सोचणो पवंदो। हाणे त असां वटि एतिरो मौक़ो कोन्हे, छो त हाणे असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो असां हिकिड़ो ॾींहुं बि कहिड़े टैलेंट में सिखणु वञूं न, उहो बि मसइलो आहे असांजे लाइ। पहिरियां असां सिखी वठूं हा, इहो थी सघे सुठो। जॾहिं शादी न थियल हुई मतिलबु त न जीअं हाणे तव्हांखे मैकेनिक ॾे वञो त उहो बि तव्हांखां पैसा थो वठे त सिखण जा? पैसा न वठंदो आहे, लेकिन असां मज़ूरी कंदासीं न हिते, वरी मज़ूरी सिड़जी वेंदी न असांजी। असां होॾे वेंदासीं वरी मज़ूरी जो मसइलो थी वेंदो। सही, इहा ॻाल्हि बि सही आहे त हिकिड़े ॾींहं जा जेके कलाक जेके थियनि था उहे बि क़ीमती आहिनि तव्हांजा, हर मतिलबु मिंट मिंट क़ीमती आहे तव्हांजो। जी सही। अच्छा, तव्हां भाउ असांखे हिन ट्रस्ट जे हवाले सां अञा बि थोरो ॿुधायो त इहा ट्रस्ट तव्हांजी जीअं मदद करे रही आहे हर शइ में, त माली तव्हांजी हिकिड़े क़िस्म जी मदद करे रही आहे, ख़ुदा न ख़ास्ता का परेशानी आहे त हेल्थ में बि तव्हांजी का मदद करे रही आहे बीमारी सिमारी में? न न, गवर्नमेंट या कोई बि वॾो माण्हू असां सां कोई तव्हां नथो करे। न, हिन ट्रस्ट जे हवाले सां ॻाल्हि थी कयां। कहिड़े हिसाब सां ट्रस्ट त मतिलबु? जीअं ट्रस्ट फाउंडेशन जे हिसाब सां तावन केरु करे असां सां? मतिलबु जीअं तव्हांखे अगरि बीमारी थिए थी का तकलीफ़ थिए थी त उन जे लाइ तव्हां सां कोई तावन कनि था हो? जी जी, उहे मोहम्मद तला ट्रस्ट फाउंडेशन वारा फौरी तौर उन मदद कंदा आहिनि। पोइ बि जॾहिं खां पोइ सनाउल्ला ट्रस्ट खोलिया उन जो उन ते दॿा कंदा आहिनि। असांखे सनाउल्ला चेयरमैन न ॿुधाए सघंदो, पर हुनखे माण्हू वॾा माण्हू चवंदा आहिनि त बाबा हीउ बंदि कर, धमकाईंदा आहिनि हिन खे। असांखे चेयरमैन न ॿुधाए सघंदो त बाबा त मतां ॻाल्हि लीक थी वञे। असांखे कंहिं दोस्त ॿुधायो त तव्हांखे चेयरमैन खे दॿायो वञे थो त बाबा हीउ ट्रस्ट बंदि कर। असां हुनखे चयो अथसि त उन माना असांखे इहो पैगाम ॾिनो आहे जेसि ताईं मुंहिंजी सिरी में साहु आहे ट्रस्ट हलंदो, मरी वियुमि त पोइ अलाह खे पारा था। ॾिसो न, हुनखे बि माना माण्हू ब्लैकमेल करनि था त बाबा ट्रस्ट बंदि कर, असांखे अलाह ॾिनो आहे, तूं दोस्तनि खां वठी लखे रुपया गॾु कंदो आहे, तूं विरहाईंदो आहे माण्हुनि में। पोइ इहा असांजी गिला आहे जो हाणे असां करोड़पति आहियूं, कंहिंखे रुपए जी कस न आहियूं खाईंदा। पोइ असांजी इहा गिला आहे, तूं ट्रस्ट बंदि कर। असांखे न ॿुधाए सघंदो। अलाह खे पारत आहे, कोई इंसान कंहिंखे कुझु बि नथो ॾेई सघे। बाक़ी इहो आहे त अलाह जेसीं ताईं हुनखे हिमत ॾिनी आहे त उहो तव्हांजे हक़नि जे लाइ विढ़ंदो, ऐं तव्हां सभिनीनि खे अलाह साईं हिमत ॾींदो जो पंहिंजे बचनि खे जेको आहे सुठो रोज़गार बि ॾियो, सुठी ज़िंदगी बि ॾियो, सुठी पढ़ाई बि ॾियो, सुठी हिकिड़ी जेको आहे उन्हनि खे लाइफ ॾियो। तव्हां भाउ इहो ॿुधायो त जीअं सैलाब में घर बि लुड़ी विया, सभिनीनि जा परेशानियूं बि थियूं, तव्हांजा घर ठहिया? ख़ैर मैडम, असांजो घर जो बचाव थी वियो। माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। घणनि जा घर वाक़ई तव्हांजी ॻाल्हि राइट आहे, घणनि जा घर लुड़ी बि विया, पर असांजे पासे ते घर बची विया, घरनि जो बचाव थी वियो। वक़्तु ॾुखियो आयो, पर अलाह जी मदद सां मिड़ई गुज़री वेंदो आहे ॾुखियो सुखियो वक़्तु, मुंहुं ॾेई आयासीं उन वक़्त खे। जीअं बरसातूं थींदियूं आहिनि त ज़ाहिर आहे प्लेटफॉर्म ते रहो था, स्टेशन ते रहो था, वक़्तु गुज़ारियो था, त उहो वक़्तु कीअं गुज़ारींदा आहियो? ॾुखियो लॻंदो आहे उहो वक़्तु जॾहिं ॾाढी बरसाति पए थी? जी जी मैडम, बरसातूं अगरि थी पवनि कराची में पोइ वक़्तु असांजो वाक़ई ॾाढो ॾुखियो गुज़रंदो आहे। 2 रूम हुकूमत जे तरफ़ां असांखे मिलियल आहिनि, जंहिंमें तक़रीबन मज़ूर 35 खां 40 मज़ूर उते पइजी सघे थो टोटल। कराची के स्टेशन ते मज़ूर आहियूं तक़रीबन 500। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे बरसातूं पवनि त प्लेटफॉर्म जेको आहे फर्श बि थो गिलो थी थो वञे न, पोइ माण्हू काॾे वञे। पोइ सॼी राति असां माना निंड न कंदा आहियूं, सॼी राति ईअं ई करे छॾींदा। ऐं पोइ सॼो ॾींहुं कमु बि कंदा आहियो? हा, पोइ वरी कमु करिणो पवंदो आहे, छाकाणि राति सुम्हण जी जाइ न हूंदी आहे। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ घुमंदा रहंदासीं सॼी राति, पोइ वरी ॾींहं जो वरी कमु कंदा आहियूं, मजबूरी हूंदी आहे, पोइ कमु करिणो थो पए। सही सही सही। त हिमत भाउ, हींअर तव्हां खां गानो ॿुधणु चाहींदासीं, गानो ॿुधायो असांखे। सिंधी में ॿुधायो त वधीक सुठो आहे। स्टेशन जे हवाले सां शाइर आहे
स्टेशन पे रहता हूँ, प्लेटफार्म पर सोता हूँ, जब घर की याद आती है गाड़ी में बैठ के रोता हूँ। गानो गाना सब गानो हाँ कोले गेरे तका मायाड़े जाने, कोले गेरे तका माया, कोले गेरे तका मायाड़े जाने, कोले गेरे तका माया, रक्षे ते नंबर लगाया, कर करम जे सुवारे विहाया, पैसा वठी मुसाफिर खां पते यार कटाया, वो जाने कुल गिर तक माया, कुल गिर तक माया रे जाने कुल गिर तक माया, एक सोने सा दिल लगाई, हुन खे भी वही नजर खाई, एक सोने सा दिल लगाई, हुनखे भी वही नजर खाई, हेड़ो वञी जंहिंखे सलगो तस, हाज़रियो यार कटाया, ओ जाने कुल गिर तक माया, कुल गिर तक माया रे जाने कुल गिर तक माया। वाह 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 बेहतरीन बेहतरीन बेहतरीन। असांजी दुआ आहे त इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांजी ज़रूरु ॿुधंदो ऐं तव्हांखे चांस ज़रूरु मिलंदो ॻाइण जो इंशाअल्लाह इंशाल्लाह मूंखे इन चैनल में मिलंदो, मूंखे पूरो उमेद आहे मां इंशाअल्लाह 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 अल्लाह साईं तव्हांजी ॿुधंदो इंशाअल्लाह। हिकु ॾींहुं त ॿुधंदो, हिकु ॾींहुं त ॿुधंदो, हिकु ॾींहुं त ॿुधंदो। हिमत नाहे हारणी, हिमत नालो आहे त हिमत नाहे हारणी, सही आहे न। त जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। ॿेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। ऐं असां सां गॾु हींअर ॿिया बि कूली भाइर हिते वेठा आहिनि ऐं हींअर असांखे उन्हनि जॉइन कयो आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो बि असां सां गॾु नंढो भाउ आहे असांजो, जेको मां तव्हांखे ॿुधायां त मैकेनिक्स जेके हूंदा आहिनि दुकान, उन्हनि वटि जेके टायर शॉप जा जेके नंढा नंढा जेके शॉप्स अंदरि ठहियलु हूंदा आहिनि, उते ई कमु कंदो आहे टायर पंक्चर जो। ऐं हिन वटि रहण जी का जॻह न आहे ऐं जॾहिं बि हिन जो मालिक थिए जेको बि थिए वेंदो आहे, जॾहिं 10 वॻे वञे, 11 वॻे वञे, 12 वॻे वञे, उन खां पोइ जॾहिं हीउ निंड कंदो आहे त उते ई नंढड़ी हिकिड़ी खुॾड़ी जंहिंखे चइजे न, जिते उहो पंहिंजो सॼो टायर पंक्चर जो कमु करे रहियो आहे, नंढड़ी हिकिड़ी खुॾड़ी में उते ई शटर हेठि करे सुम्ही पवंदो आहे। पोइ इहा उन जी ज़िंदगी आहे जेका हू गुज़ारे रहियो आहे। सो ॻाल्हाईंदासीं अॼु असां सभिनीनि सां। असांजा जेके 3 कूली भाइर असां सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि जा नाला मां हिते खणणु चाहींदसि। फ़हीम अहमद असां सां गॾु मौजूदु आहे, यासिर अली असां सां गॾु मौजूदु आहे ऐं मुज़म्मिल हुसैन असां सां गॾु हिते मौजूदु आहे, जेकी इहे 3 कूली आहिनि। ऐं जंहिं नंढड़े जी मां ॻाल्हि कई जेको टायर पंक्चर जो कमु कंदो आहे, मोहम्मद जवाद उनजो नालो आहे। सो सभिनीनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। अॼोको ॾींहुं तव्हांजो आहे मज़दूर डे। सो अॼोके ॾींहं जे हवाले सां छा चवणु चाहींदव? माइक तव्हांजे भरिसां पियो आहे, तव्हां ॻाल्हायो हुन ते। छा चवणु चाहींदव? अॼोको ॾींहुं कीअं मल्हाईंदा आहियो? मज़दूरी कंदा आहियो या रेस्ट कंदा आहियो? मज़दूरी कंदा आहियूं, असांखे रेस्ट जो टाइम न मिलंदो आहे। मज़दूर आहियूं, घोटकी खां आयल आहियूं। असां हिते 10 साल थी विया आहिनि कमु कंदा आहियूं मज़दूरी जो। असांजो हुते स्टेशन ते को गर्ज़ न आहे।
हाणे साल ॿ थिया आहिनि मीर सनान खान जेल में मज़दूरनि खे हाणे साफ़ हलाए थो। पहिरियों वॾा 15 साल थिए पोइ बस न हुयो, जेके कम न हुन में 100 ते 30 पकिड़िजी वञनि था, लेकिन असांजो को हाल न आहे। इहो मज़दूर डे अमीरनि जो आहे, ग़रीबनि जो न आहे। सही, त यानी अॼोके ॾींहं ते बि तव्हां चाहींदा आहियो त तव्हांखे ॾिहाड़ी तव्हांजी लॻे ऐं तव्हां जेको आहे कमु कयो। जी जी तव्हां थोरो माइक पंहिंजे वेझो करे छॾियो त तव्हांजी आवाज़ सही तरह ईंदी। जी जी अच्छा, त पोइ केतिरी तव्हांजी जेको आहे मज़ूरी जेका वठंदा आहियो केतिरी वठंदा आहियो? बसि, लेकिन हवाई रोज़ी आहे, को 500 ॾींदो, को 300, कोई 200, लेकिन मज़दूरी असांजी अलाउ न आहे। जेको भलो ईंदो आहे 200 500 ॾी वेंदो आहे, 300 ॾींदो, 100 ॾींदो आहे, हुन में असांजा 100 ते 30 पकिड़िजी वेंदा आहिनि, बकाया बचंदा आहिनि। अच्छा, उहो जेका मथां जेके तव्हांखे पैसा वधीक ॾिए थो उन्हनि मां बि तव्हांजा कटिजी वेंदा आहिनि? जेके ॿीहर कटिजी वेंदा आहिनि, हुन सां बीठा आहिनि 10 जमादार हुननि जा असांजे पोयां छुटल आहिनि ठेकेदार जा, लेकिन उहो 100 ते 30 रुपया असांखां वठंदा आहिनि। असांजो को माना अहिड़ो ॿियो न आहे को। तव्हां ॿुधायो भाउ त तव्हांखे छा परेशानियूं आहिनि हींअर जेके तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं फ़हीम कोलाची घोटकी डिस्ट्रिक्ट खां। थोरो वेझो कयो, माइक थोरो वेझो कयो बसि। अलाह साईं पंहिंजी हिमत ॾे, अदी पंहिंजे हथनि जी महिनत खाऊं था, कंहिंजी कोन कंदा। सही, अलाह पाक सां ॾे कुवत ॾे, पंहिंजो खाईंदा पिया ऐं पंहिंजो कमायूं था पिया। अलाह कंहिंजो मुताज न करे। बेशक बेशक बेशक, सही ॻाल्हि आहे। अलाह साईं कंहिंजो मोहताज न करे कंहिंखे बि, ऐं पंहिंजी महिनत सां कमु कनि था, पंहिंजी हिमत सां कमु कनि था, पंहिंजो कमाइनि था, पंहिंजे बचड़नि खे ॾिसनि था। अलाह हिननि जो वाली वारिस आहे। ऐं असां जेके बि इंसान आहियूं जॾहिं वञूं था घटि में घटि हिननि खे पंहिंजी उहा मज़दूरी लाज़मी ॾियूं। तव्हां भाउ इहो मूंखे ॿुधायो त जॾहिं बि कोई बि मुसाफ़िर ईंदो आहे, न तव्हांखे माइक लॻल आहे, हिन इहो तव्हां रखो भली, जीअं कोई ईंदो आहे त तव्हांखे तव्हांजे नाले सां सॾींदो आहे या तव्हांजो जेको नंबर जेको तव्हांखे आहे उन सां तव्हांखे सॾींदो आहे? असां पुलिस ॾींदो आहे। पुलिस सॾींदो आहे? जी। अच्छा, ॾुख थींदो आहे? छो न आहे थींदो, ॾुख थींदो आहे। तव्हां खां कॾहिं कंहिं तव्हांजो नालो पुछियो स्टेशन ते? पुछंदा आहिनि, काफ़ी लोग पुछंदा त आहिनि। तुंहिंजो नालो छा आहे? जी, वाला पैसेंजर पुछंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि जी ट्रेन अचण में टाइम आहे, जेतिरो बि वक़्तु उन्हनि खे लॻे थो स्टेशन ते, ईअं चवंदा आहिनि त मां तव्हांखे हेतिरनि कलाकनि जे लाइ गॾु रखियो आहे, मां तव्हांखे हेतिरा पैसा ॾींदमि? न न, एतिरो अहिड़ो आहे कोई कोन। कोई बि न? न। अच्छा, 100 200 कमायूं था ॾींहं में बसि। तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे हिन कम में? मूंखे थिया आहिनि तक़रीबन 3 साल बस। 3 साल 2 साल। किथां आया आहियो तव्हां? मां घोटकी ज़िले में। तव्हां बि घोटकी खां आया आहियो सभई? मतिलबु हिकिड़े ई ॻोठ जा आहियो तव्हां जी, सभई? जी। अच्छा, सही, सभई हिकिड़े ई ॻोठ जा आहियो। सही सही। त इन खां अलावा छो न कुझु सोचव त कुलीगिरी खां हटी करे ॿियो कोई कमु ॻोल्हियां? अहिड़ो को हुई कोन, गुरबत हुई इन वजह सां। न बाबा, गुरबत त आहे, सम्झां थी, पर जेकॾहिं ॿियो कमु थी वियो, ॿिया बि मज़दूरी जा कम आहिनि, जीअं ही नंढिड़ो टायर पंक्चर जो कमु करे थो, मैकेनिक वटि आहे, त घणेई कम थियनि था। त जेकॾहिं तव्हां इतां थोरो हटी करे ॿियो कुझु सोचो त शायदि तव्हांजी अञा वधीक हेल्प थी वञे। अहिड़ो को आहे कोन, हुजे करे चयूं पोइ। सही सही कोन्हे। सही। मोहम्मद जवाद जेको मां तव्हांखे ॿुधायो त टायर पंक्चर जो कमु कंदो आहे नंढिड़ो, इन सां ॻाल्हाईंदासीं। कीअं आहियो बाबा, ठीकु आहियो? जी, ख़ुशि आहियूं। ठीकु आहियो? जी हाँ। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त केतिरे अरसे खां तव्हां टायर पंक्चर जो कमु करे रहिया आहियो? पहिरियां खां जॾहिं सिखूं पिया। हा। मूंखे थिया आहिनि 9 साल। 9 साल? जी जी हाँ। 9 सालनि खां वठी इहो कमु करे रहिया आहियो, यानी इलाही नंढड़ी उमिरि खां? जी जी हाँ। सही। कहिड़े ॻोठ जा आहियो? दादू। दादू मां आया आहियो? जी हाँ। त अहिड़ी कहिड़ी तव्हांखे ज़रूरत महसूसु थी जो तव्हां कराची अची करे इहो कमु कयो? ॻोठ में मज़ो ई न आयो, इन जे करे कराची आया जी। अच्छा, जी त हाँ। ॻोठ में केरु केरु आहे उते? सभई आहिनि ॻोठ में। अम्मी बाबा, हाँ। भाउ भेण? घणा भाउ भेण आहियो? 5 भाइर आहिनि, हिकिड़ी भेण आहे। हिकिड़ी भेण आहे। जी हाँ। सही। त तव्हां नंढा आहियो वॾा आहियो? हिकिड़ो वॾो आहे मुंहिंजो। तव्हां खां हिकिड़ो वॾो जी आहे? हाँ। कमाईंदो आहे उहो बि? हाँ। उते ई कमाईंदो आहे दादू? न, हिते कमाईंदो आहे, हिते ई कराची में। कमाईंदो आहे। हाँ। अच्छा, त पोइ तव्हांजो जेको उस्ताद आहे जी। जेको तव्हांखे रखियो आहे जंहिं तव्हांखे पाण वटि, जी।
तव्हां सां कीअं अथसि रवैयो, सुठो अथसि? जी जी सही पियो हले। सही आहे। हाँ ऐं तव्हां वटि रहण जी बि काई जॻह कोन्हे का मूंखे ख़बर पई आहे। न पोइ तव्हां उते ई उन ई दुकान में अंदरि सुम्हंदा आहियो? जी हाँ पोइ कीअं गुज़ारो पिया कयो? बस गुज़र थी थो वञे। पखो आहे उते लॻल? हाँ गुज़र भी थी थो वञे बस सुकून सां। पखो लॻल आहे? जी जी हाँ ऐं पखो बि शटर आहे। बंदि करे जॾहिं सुम्हंदा आहियो त जे सामान जी बि हिफ़ाज़त कयो, चोरी चकारी बि ॾाढी आहे। जी ठड़को थींदा त ख़बर पइजी आहे। हा उहो त ख़बर पवंदी, पर मां जेको तव्हां खां पुछणु चाहियां थी उहा मूंखे ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं शटर हेठि करे सुम्हो था, जी हाँ हिकिड़ो नंढिड़ो दुकानु आहे, त उन में तव्हांखे निंड अची थी वञे? जी हाँ अची थी वञे। थक में निंड अची थी वञे? हाँ बस सुकून सां छा कयूं, सुम्ही था पऊं। ज़ाहिर आहे जॾहिं इंसान वटि को ठिकाणो न हूंदो ऐं हिकिड़ो अहिड़ो दुकानु जंहिंमें तव्हांखे सफ़ा हिकिड़ी ज़रड़ी जॻह मिले ऐं उन में तव्हां शटर हेठि करे तव्हां निंड कयो, सॼे ॾींहं जा तव्हां थकियलु हुजो, त ज़ाहिर आहे उहा निंड बि पंहिंजी हूंदी आहे, उनजो मज़ो बि पंहिंजो हूंदो आहे। वरी सुबुह जो दुकानु कहिड़े वक़्तु खोलींदा आहियो? 8 बजे। 8 बजे। ऐं बंदि कहिड़े वक़्तु कंदा आहियो? 1 बजे। 1 बजे राति जो 1 जी बजे। हाँ। अच्छा, कोई बि ईंदो आहे टायर पंक्चर जो कमु खणी करे या कोई बि जीअं हवा घटि थी वञे त उन में तव्हांखे पैसा थोरा मथे ॾींदा आहिनि? न सफ़ा बि न? न तव्हां उन्हनि खे बसि टायर पंक्चर ठाहे ॾियो या वरी उन्हनि खे हवा भरे ॾियो, बसि हा, उहे ई जेके बसि। पैसा लॻंदा आहिनि से जी, लॻंदा जी, आहिनि? कॾहिं बि कंहिं बि इंसान खे इहो कोन थियो त 2 पैसा तव्हांखे वधीक ॾिए? न न कॾहिं बि न? न छो? बस उन्हनि जी मर्ज़ी आहे। न मर्ज़ी त हर कंहिंजी पंहिंजी आहे, ज़ाहिर आहे, पर थींदो आहे न त मां शायदि हुजां हा त मां त ॾियां हा। जी इंसान जी दिलि बि हूंदी आहे हिकिड़ी, ऐं थोरो इंसान खे रहम बि करणु खपे ऐं ॿिए जे बारे में सोचणु बि घुरिजे त जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे ॾियण वारो हथु ठाहियो आहे त तव्हां जेको आहे ॾियो, अहिड़नि माण्हुनि खे लाज़मी ॾियो त तव्हांजी दिलि ख़ुशि थिए। मां वरी उहा ई ॻाल्हि रिपीट थी कयां जेका मां शुरूआति में करे चुकी आहियां। तव्हांखे अगरि का बीमारी शुमारी अलाह न करे जेकॾहिं थिए थी, बुख़ार आहे, खंघि आहे, काई बि तकलीफ़ थिए थी, त पोइ तव्हांजो उस्तादु तव्हांजो ख़्यालु कंदो आहे? जी हाँ ख़्यालु कंदो आहे। हॉस्पिटल वठी वञणु, डॉक्टर खे ॾेखारणु, दवा वठी ॾियणु, जी हाँ सभु कुझु सभु कंदो आहे? जी, हाँ। या उहे बि तव्हांखे पाण खे पैसा न लॻाइणा न पवंदा पैसा उहो आहिनि? ई भरींदो आहे। पैसा उहो ई भरींदो आहे। हिकिड़े ॾींहं में केतिरो कमाए वेंदा आहियो? असां 3 खां 4 हज़ार ताईं। 3-4 हज़ार कमाए वेंदा आहियो। पोइ उन में तव्हां पंहिंजो बि ख़र्चो कयो था, घर बि मोकिलियो था? जी हाँ अच्छा, त घर में बि जॾहिं मोकिलियो था त पोइ हिते एतिरो गुज़ारो थी थो वञे हिननि 3-4 हज़ारनि में? जी हाँ सही। तव्हां ॿुधायो भाउ, त जीअं तव्हांखे ख़ुदा न ख़ास्ता का तकलीफ़ थिए थी, बुख़ार वग़ैरह थिए थो, त उन जे हवाले सां मेडिकल जे हवाले सां तव्हांखे का फैसिलिटी आहे? कुझु बि न कुझु बि असां न? पंहिंजो करूं था। पंहिंजो ई कंदा पंहिंजो आहियो? करूं था। असांखे रेलवे जे तरफ़ां को अहिड़ो इशू न आहे जो असांजे माना तकलीफ़ बराबरि थियनि, न असांजो पंहिंजो ठेकेदार बि न आहे। जी ऐं रिहाइश जो जेको रिहाइश सिलसिलो आहे? पोइ हुकूमत में साद रफ़ीक असांखे 2-3 क्वार्टर ठाहे ॾेई वियो। साद रफ़ीक केतिरा कमरा आहिनि हुन में? 2 हाल वॾा। 2 हाल आहिनि, जी, त जी, उन में जंहिंमें त पूरा इलाही थी वेंदा आहिनि। पूरा थी वेंदा जी। आहिनि सभु? जी लेकिन कुड़ी जा माना घणा घर हिते फैमिली सां वेठा आहिनि, जेके बकाया टेशन ते रहनि था उहे माना अची वञनि था। अच्छा, कुझु त फैमिलियुनि सां बि रहंदा हूंदा फैमिलियुनि सां न, रहंदा। उन्हनि जा भरिसां ई किथे घर हूंदा, जी, जी। उहे ठाहे वरिता अथनि पंहिंजो एतिरो जो घर वठी छॾिया किराए ते अथनि, वेठा आहिनि सभु। किराए ते वेठा जी। आहिनि? सही। त किरायो बि ॾियनि था, ॿार बच्चा बि पढ़ाइनि था? जी तव्हांजा लेकिन हुननि जी वरी कमाई ते औलाद कमाए थी न, 3-4 ॿार अथनि, उहे बि मज़दूरी करनि था, कूड़ी जो कमु करनि था, उहे वेठा आहिनि। तव्हांजा ॿार किथे आहिनि? उते ई आहिनि? घोटकी सही। केतिरा ॿार आहिनि तव्हांखे? 2 न्याणियूं नंढियूं। माशाअल्लाह। पढ़ायोनि पिया? जी इंशाअल्लाह पढ़ंदा पिया। केतिरनि सालनि जूं हूंदियूं? हिकु 2 साल जी आहे, 1 साल जी आहे। अञा त नंढड़ियूं आहिनि, नंढियूं मासूम आहिनि। हा मासूम। मासूम आहिनि, अञा त नंढड़ियूं आहिनि। अलाह साईं उन्हनि जा नसीब सुठा करे, असांजी दुआ आहे ऐं इनशाअल्लाह उन्हनि खे पढ़ाइजो। अलाह साईं तव्हांखे एतिरो ॾींदो जो इनशाअल्लाह तव्हां पंहिंजी न्याणी खे ज़रूरु पढ़ाइजो। इंशाअल्लाह। तव्हांखे केतिरा ॿार आहिनि? मूंखे 4 4 ॿार 2 आहिनि। न्याणियूं 2 पुट। पढ़नि पिया उहे बि? हा क़ुर पाक जी तालीम पढ़ंदा आहिनि। न्याणियूं पुटु वॾो मुंहिंजो 9 दर्जे में आहे, अच्छा। ॿियो पुटु 3 दर्जो पढ़ंदो आहे प्राइमरी उते अच्छा। कोट 5 में। सही। न न माशाअल्लाह सुठी आहे। बसि मुक़दर में परदेस लिखियलु हो,
जेको करूं पिया बच्चा पंहिंजा सुखिया आहिनि माशाल्लाह रोज़ी भली आहे जेको आहे नसीब में दाणो पाणी उहो खाऊं पिया हिलाल खाऊं पिया कंहिंजो मुथाज न आहियूं हक़ीक़त अलाह पाक हिमत ॾे असांजे पोयनि खे हिमत ॾे कंहिंजा मुथाज न थियूं ज़माने में इहा ई दुआ आहे बसि असांजा वॾा बि महिनत करे हलिया विया आहे दुनिया छॾे विया असां बि हिकु ॾींहुं छॾे वेंदासीं अलाह जे हुकुम सां इज़त गैरत सां गुज़ारींदासीं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहा ई हिकिड़ी जेका मां चवंदी आहियां त महिनत हर कम में आहे हर कम में महिनत आहे हर कम में महिनत जॾहिं तव्हां कंदा आहियो त अलाह साईं तव्हांखे हुनजो फल सुठो ॾींदो आहे पर हीअ जेका मज़दूरी जेका आहे न इन जी जेका हिकिड़ी पंहिंजी चवां थी निंड जेका हूंदी आहे न ऐं इन में वाक़ई हिकिड़ी कमाल निंड ईंदी आहे सॼे ॾींहं जो जेको तव्हां कमु कयो था थक जेको तव्हांखे थिए थो हिन खां पुछंदसि निंड सुठी ईंदी आहे राति जो जी हाँ थकिजी टुटिजी जॾहिं सुम्हंदो आहीं त निंड सुठी ईंदी आहे सुकून आईंदी आहे सुकून सां ईंदी आहे न इहो मज़ो आहे मज़दूरी जो ऐं बाक़ाइदा वाक़ई जंहिंखे चइजे न त हक़ हलाली हर इंसानु कमाए थो अल्हम्दुलिल्लाह पर मज़दूर जी जेका मज़दूरी जेका तव्हां उनखे ॾियो था न त मां वरी उहा ई ॻाल्हि कंदमि त प्लीज़ उनखे पंहिंजी प्रॉपर मज़दूरी ॾियो जॾहिं बि तव्हां उनखां कोई बि कमु करायो था त उनखे पंहिंजी मज़दूरी पंहिंजी जाइ ते पर ॿ पैसा जेकॾहिं तव्हां उनखे मथे ॾींदव त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां खे घर बि यादि ईंदो हूंदो हर 15 ॾींहं महीने खां पोइ चकर लॻंदो आहे अलाह ख़ैरु करे पंहिंजी मर्ज़ी सां ईंदा आहियूं किरायो भरींदा आहियूं रेलवे तरफ़ां बि का सहूलियत असांखे न आहे अच्छा यानी तव्हांखे 15 टिकट बि फ्री न आहे टिकट फ्री न आहे का सहूलियत न आहे कंहिं क़िस्म जी बि अलाह पाक हिमत ॾे थो बसि इहे पागीरा रोटी नसीब थिए थी खाऊं था बसि पोयनि खे अलाह पाक सलामत रखे सही हीलो वसीलो हर इंसानु पोयां बि कुझु न कुझु बनी आहे पंहिंजी अलाह जो करम आहे शुक्र आहे मालिक जो माशाअल्लाह रेलवे सुठी जी ॻाल्हि आहे। तरफ़ां सहूलियत न आहे असांखे रेलवे जे तरफ़ां ख़ासि सहूलियत न आहे सही यानी टिकेटूं बि तव्हां पंहिंजियूं पाण भरे वञो अच्छा केतिरी टिकट हूंदी तव्हांजे ॻोठ ताईं 1819 रुपया आहे 1800 या 1900 त उहे बि फुल भरे वेंदा आहियो का रियायत बि कोन्हे हिन में रुपये बि न आहे अच्छा ये इदारे में अची करे तव्हां ॾिसो हालत सफ़र शुरू करो तव्हां ॾिसो त छा ग़रीब सां रवियो आहे छा अमीर माण्हुनि जी इज़त आहे ग़रीब सां कहिड़ो रवियो हलनि था तव्हां सफ़र कराची कैंट खां शुरू करो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़े बि शहर खां शुरू करो पोइ तव्हांखे ख़बर लॻी वेंदी ग़रीब मुसाफ़िरनि जो तव्हां सां रवैयो ख़राबु हूंदो आहे या उतां जे माण्हुनि जो रवैयो उहे त दिलेर आहिनि मुसाफ़िर पंहिंजे जेब मां पैसा ॾींदा आहिनि 1000 रुपया ख़र्चु कंदा आहिनि असां खां बि वठनि था 3% कुझु असां पंहिंजो पाण ते ख़र्चु करूं था पिया मुसाफ़िरनि जी त ॻाल्हि ई न कजे जेके 500 खां 1000 रुपया हिकिड़े ॿ बैगनि जा कढी था ॾियनि उन्हनि खे अलाह घणो ॾे असांजी इज़त घणी क़दुरु कंदा आहिनि नियाणियूं हर ॿार उन्हनि सां गॾु हूंदो आहे हर को असां पाण नियाणनि भेनरनि वारा आहियूं उहे असां ते यकीन एतमाद कंदा आहिनि सामान खणी वञूं था पिया गाॾी में विहारे थिया अचूं उन्हनि जो एतमाद आहे इहो ज़ाहिर आहे दिलेरी आहे इहा बि 500 खां 1000 रुपयो कढी था ॾियनि सुठो रवियो असां सां हलनि था माशाअल्लाह, सुठी मुसाफ़िरनि ॻाल्हि ते आहे। अलाह पाक असांजी रोज़ी उन्हनि जे मथां रखी आहे उहे बि क़ाबिल एतिराम आहिनि असांजे लाइ मुथाज का न हूं ज़माने जा बसि मुसाफ़िर आहे हर को हलियो वेंदो आहे पंहिंजे सही ॻाल्हि आहे हर कंहिंखे पंहिंजी मंज़िल ॾांहुं वञिणो आहे ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजी ॾिहाड़ी केतिरी आहे ऐं पघार केतिरी आहे असांजी मुंहिंजी 700 रुपया ॾियाणी आहे 700 रुपया ॾिहाड़ी जी, आहे ॾींहं जी जी ऐं पघार पघार न आहे बसि इहा ई आहे पघार कोन्हे न सिर्फ़ु ॾिहाड़ी जी। 700 रुपया ॾिहाड़ी ते आहियो जी बसि जी हा ॾींहं में पोइ केतिरा अची वेंदा हूंदा गाॾियुनि वारा जो तव्हांजी ॾिहाड़ी लॻंदी हूंदी मुंहिंजी बसि एतिरी लॻंदी आहे कमु हुजे या न हुजे 700 रुपया मिलंदा मां न सम्झमि त कमु ईंदो त तव्हांखे ॾिहाड़ी मिलंदी जी न हा कमु न हूंदो त तव्हांखे ॾिहाड़ी कोन मिलंदी न न तब मिलंदी तॾहिं बि मिलंदी जी, जी, उहो हा। केरु ॾींदो दुकान उहो वारो हा, दुकान वारो अच्छा दुकान वारो ॾींदो जी। सही ठीकु आहे ऐं केतिरियूं गाॾियूं ईंदियूं हूंदियूं ॾींहं में 20-25 त अची था वञनि अची थी वञनि जी। हलो सही आहे पोइ वधीक जेको आहे तव्हां उते कुझु न कुझु रखी छॾींदा कयो त अञा वधीक अचनि मज़ाक थी कयां पई इहा हिननि जी ज़िंदगी आहे जेका ही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि अलाह साईं हर कंहिंखे हिमत ॾिए हिते जेके मुंहिंजे स्टूडियो में मुंहिंजी जेका टीम आहे इहे बि मज़दूर आहिनि ऐं सोनू बि मज़दूर आहे अफ़ज़ल बि मज़दूर आहे हसनैन बि मज़दूर आहे अली अहमद बि मज़दूर आहे पंहिंजो इनायत भाउ इहो बि मज़दूर आहे
असांजो राजेश नारायण इहो बि मज़दूर आहे, अज़हर जोखियो बि मज़दूर आहे जेको असांजो डायरेक्टर आहे, ख़ादिम मेतलो असांजो OB ऑपरेटर इहो बि मज़दूर आहे, मां बि मज़दूर आहियां, असां सभु मज़दूर आहियूं, असां सभु पंहिंजी इज़त सां रोज़ी रोटी कमाए रहिया आहियूं। हिननि जो टाइम वधीक आहे, असांजो टाइम कुझु घटि आहे, जेके असां ॾींहं में टाइम ॾेई रहिया आहियूं, कलाक जेके चइजनि। हिननि जी 24 कलाकनि जी ड्यूटी आहे, असांजा कुझु टाइम आहिनि, पर हर इंसान पंहिंजी रोज़ी रोटी जे लाइ जाखोड़ करे रहियो आहे, महिनत करे रहियो आहे। मां वरी उहा ई ॻाल्हि कंदसि, मां हर उहा ई ॻाल्हि कंदसि त बराए महिरबानी जॾहिं बि कंहिं बि मज़दूर खां मज़दूरी वठो था त उनखे इंसान सम्झो, अव्वल त उनखे इज़त ॾियो, उन सां प्यार ऐं मोहबत सां पेश अचो। जेकॾहिं तव्हांखे उनजो कमु नथो सम्झ में अचे त तव्हां उनखे इज़त सां प्यार सां सम्झायो त बाबा मूंखे तुंहिंजो कमु सम्झ में न आयो आहे, तूं ॿीहर मूंखे करे ॾे। जेकॾहिं हू तव्हांखे ॿीहर सुठे नमूने सां करे ॾिए थो त तव्हां उनजी दिलि ख़ुशि कयो, उनखे 2 पैसा वधीक ॾियो। जेकॾहिं तव्हांखे उनजो कमु नथो सम्झ में अचे त तव्हां उनखे जवाबु ॾियो, पर कंहिंजी बेइज़ती न कयो। हर इंसान जी अल्लाह साईं इज़त रखी आहे, हर इंसान खे अल्लाह साईं उनखे जो हक़ु उनखे ॾिनो आहे हिन मुआशिरे में जीअण जे लाइ। पर असां वटि ॾुख इन ॻाल्हि जो आहे त असां पंहिंजे मज़दूर खे मज़दूर करे कोन ॾिसंदा आहियूं, हिकिड़ो फ़क़ीर करे ॾिसंदा आहियूं त हीउ पिने थो असांखां। हू पिनंदा कोन्हनि के, हू पंहिंजी मज़दूरी घुरंदा आहिनि। हर इंसान पंहिंजी मज़दूरी कंदो आहे, महिनत सां कमाईंदो आहे, कोई पिनंदो कोन्हे। जेकॾहिं हू 2 पैसा तव्हां खां वधीक थो घुरे, पंहिंजी महिनत जा थो घुरे पियो, हक़ हलाली जा थो घुरे पियो, त उनखे उहे 2 पैसा लाज़मी ॾियो। ऐं इन ई उमेद सां त जेके बि असांजा कूली भाइर आहिनि, सिंध गवर्नमेंट खे मां अपील करणु चाहींदसि त हिननि खे हिननि जा बुनियादी हक़ जेके आहिनि उहे ज़रूरु ॾिना वञनि। ऐं हिननि जे लाइ जेको आहे बाक़ाइदा मेडिकल जो बि बंदोबस्तु कयो वञे, ऐं जेके बि हिननि जे ॿारनि जी एजुकेशन आहे उन ते बि ध्यानु ॾिनो वञे। जेके बि असांजा मज़दूर भाइर कमु करे रहिया आहिनि, मज़दूरी करे रहिया आहिनि, त उन्हनि खे घटि में घटि उन्हनि जो बुनियादी हक़ लाज़मी मिलणु घुरिजे। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी, तव्हांजी बि, अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे अञा बि हिमत ॾिए ऐं तव्हां ईअं ई महिनत कंदा रहो, ईअं ई पंहिंजे ॿचनि सां ख़ुशि हुजो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।